अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु मां नबील मला। तव्हां ॾिसी रहिया साहिल न्यूज़ वेब टीवी चैनल। कराची ब्रेकिंग न्यूज़। सिंध हुकूमत तालीमी इदारनि जी मोकलुनि में वाध करे छॾी। समूरी सिंध जा तालीमी इदारा 30 मई ताईं बंदि रखण जो ऐलान। 9 ऐं 10 जा पेपर बि मुलतवी। सिंध हुकूमत कोरोना वायरस सबबि गर्मियुनि जूं मोकलूं बि जल्द करे छॾियूं। इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त सिंध जा तालीमी इदारा 1 जून खां खुलंदा ऐं गर्मियुनि जूं मोकलूं बि उन में ई आहिनि। जीअं नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾींदा आहियूं त सिंध में तालीमी इदारा 30 मई ताईं बंदि रखण जो ऐलान कयो वियो आहे। कोरोना वायरस सबबि तालीमी इदारा बंदि रखण सबबि 9 ऐं 10 जा इम्तिहान पिणु मुलतवी कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़। सिंध हुकूमत तालीमी इदारनि जी मोकलुनि में वाध करे छॾी। समूरी सिंध जा तालीमी इदारा 30 मई ताईं बंदि रखण जो ऐलान। 9 ऐं 10 जा पेपर बि मुलतवी। सिंध हुकूमत कोरोना वायरस सबबि गर्मियुनि जूं मोकलूं बि जल्द करे छॾियूं। रिपोर्टर सैयद सजाद अली शाह, साहिल न्यूज़ नेटवर्क, कराची।